के अपडेट ॾींदा हलूं। निगरी फातिमा फड़ो बाबत ख़बर ॾींदासीं त निगरी वॾे वज़ीर पारां ॿारड़ी फातिमा जे केस में मेडिकल बोर्ड के शफ़ाफ़ रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई आहे। अवां खे आगाह कयूं पिया निगरां वॾे वज़ीर पारां ॿारड़ी फातिमा जे केस में मेडिकल बोर्ड के शफ़ाफ़ रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई आहे, जॾहिं त बोर्ड में वधीक 2 डॉक्टर शामिल कया विया आहिनि। निगरां वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी हिदायत ते मेडिकल बोर्ड जोड़ियो वियो आहे। केस वधीक मज़बूत कयो वियो आहे। निगरां वॾे वज़ीर जी मेडिकल बोर्ड में कराची जा वधीक 2 मेंबर शामिल कया विया आहिनि, जॾहिं त बोर्ड में पुलिस सर्जन कराची डॉक्टर सामिया ऐं डाउ यूनिवर्सिटी जो प्रोफेसर डॉक्टर ज़कीउद्दीन भी शामिल कया विया आहिनि। निगरां वॾे वज़ीर चयो आहे त ॿारड़ी फातिमा जे केस में वारसनि खे इंसाफ़ ज़रूर मिलंदो। जवाबदारनि असद शाह खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त ॿियनि मुलविस जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत कई वई आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया निगरां वॾे वज़ीर पारां ॿारड़ी फातिमा जे केस में मेडिकल बोर्ड खे शफ़ाफ़ रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई आहे। बोर्ड में वधीक 2 डॉक्टर्स भी शामिल कया विया आहिनि। निगरां वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी हिदायत ते मेडिकल बोर्ड जोड़ियो वियो आहे। केस वधीक मज़बूत कयो वियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया निगरां वॾे वज़ीर जी मेडिकल बोर्ड में कराची जा वधीक 2 मेंबर शामिल कया विया आहिनि। इन जा वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जेको आहे रानीपुर हवेली में जेको ॿारड़ी जे क़त्ल जे मामले ते जेको आहे मेडिकल रिपोर्ट जे हवाले सां वधीक 2 मेंबर शामिल करे छॾिया आहिनि। कुझु देरि अॻु जेको आहे निगरान वज़ीर आला पारां बयान जारी कयो आहे। उन में ॼाणायो आहे त रानीपुर वाक़े में जेको आहे अॼु जेका मेडिकल रिपोर्ट अॼु जेका ख़बर कुशाई कई उन लाइ जेको आहे 2 मेंबर कराची मां जेको आहे रवाना कया वेंदा। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी हिदायत ते मेडिकल रिपोर्ट जोड़ियो वियो आहे। क़त्ल केस वधीक मज़बूत इहो कयो पियो वञे, जॾहिं त निगरान वज़ीर आला सिंध डॉक्टर मक़बूल बाक़िर जेको आहे हिदायत खां पोइ मेडिकल बोर्ड जेको आहे सो पिणु जोड़ियो वियो आहे। जी ठीकु आहे इमदाद, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ। कराची खां इमदाद सुमरा असांखे नाज़रीन हिन समूरे मामले बाबति अपडेट ॾेई रहियो हो। ख़बर अवां खे ॾियूं पिया निगरां वॾे वज़ीर पारां ॿारड़ी फातिमा जे केस में मेडिकल बोर्ड खे शफ़ाफ़ रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई आहे, जॾहिं त बोर्ड में वधीक 2 डॉक्टर भी शामिल कया विया आहिनि। निगरां वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी हिदायत ते मेडिकल बोर्ड जोड़ियो वियो आहे।